अस्सलाम वालेकुम नाज़रीन, A4 JDO न्यूज़ में आया वज़ीर नड़ा असांजे मौजूद आहियूं ॻोठ खमीसो ख़ास के लिए में जिते इंजीनियर नौजवान राहिल सरवर ख़ास के लिए जेको सैनिटाइज़र गेट ठाहियो आहे पंहिंजे ॻोठ वारनि खे कोरोना खां महफ़ूज़ करण जे लाइ। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम भाउ। अदा हीउ जेको तव्हां ठाहियो आहे ऑटो गेट जेको आहे सैनिटाइज़र, इहो तव्हां कीअं ज़रूरत महसूसु कई? जो हिन वक़्तु कोरोना वायरस तेज़ी सां पखिड़े पियो ऐं हिकु उभरंदड़ बीमारी आहे। असां चाहियूं था जो असांजे ॻोठ मां जेको माण्हू ॿाहिरि या इधर जेको अचे वञे पियो हू कोरोना खां महफ़ूज़ रहे ताकी पंहिंजी रोज़गार बि करे सघनि। इन जे लाइ ही असां तरकीब सां सोचियो जेको आइडिया कयो ज़हन में हो कि असां सैनिटाइज़ गेट ठाहियूं। जीअं अगरि हू ॿाहिरां शहर मां कमाए अचे तो अगरि का बीमारी हूंदी त हिन जीअं गुज़रंदो त हुनजा बैक्टीरिया वग़ैरह किल थी ऐं मरी वेंदा इन सां गॾु ऐं सन बीमारी खां बची सघे थो। अच्छा, गवर्नमेंट जे तरफ़ां तव्हांखे कुझु पज़ीराई मिली आहे जेको तव्हां हेतिरी महिनत करे ठाहियो आहे तव्हां? कुझु बि न। अच्छा, हर कंहिंजो हिकु असांजो बेसिकली हर असां पाण खे सपोर्ट करणु खपे गवर्नमेंट खे। असां पाण चाहियूं था कि बीमारी वक़्त में ॾुखे वक़्त में गवर्नमेंट सपोर्ट असां ख़ुदि कयूं, उहो असांखे करे या न करे। अच्छा, हिन ते भला ख़र्चु घणो आयो? तक़रीबन ते मुंहिंजो 8,000 रुपया ख़र्च अची चुको आहे। अच्छा, हिते जा जेके भला तक जा असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि MPs MNN, उन सां तव्हां कयो आहे हिते चूंडियल नुमाइंदनि सां? चओ ॾिस मां हेतिरी महिनत करे हिकिड़ो इंजीनियरिंग जो हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो पंहिंजे ॻोठ वारनि कोरोना खां महफ़ूज़ करण लाइ हिकिड़ी शइ ठाही आहे, हेतिरी कोशिशि कई आहे पर अञा को राब्तो कोन थी सघियो आहे। अच्छा, तव्हां राब्ते करण जी कोशिशि कई आहे? बिल्कुलु। पोइ अॻियां रिस्पॉन्स नथो मिले? अञा रिस्पॉन्स में कुझु कोन मिली सघियो आहे। अच्छा, तव्हां इंजीनियर आहियो? बिल्कुलु। घणी तइलीम आहे तव्हांजी? मां PhD कयां पियो टंडोजा एग्रीकल्चर यूनिवर्सिटी मां। अच्छा, ॿियूं कहिड़ियूं शयूं तव्हां ईजाद करे सघो था? मां तक़रीबन सेंसर बेस ते को बि शइ डिज़ाइन करे सघां थो। मुंहिंजा ऑलरेडी 8 प्रोडक्ट जेके मार्केट में पहिरीं खां मौजूदु आहिनि, स्मार्ट होम जेके तव्हां यूरोप में अमेरिका में जेके टेक्नोलॉजी तव्हां ॾिसो था, हा उहे तव्हां हिते ठाहे सघां थो मां। अच्छा, मसलन तौर ते तव्हां अगरि पंहिंजे मोबाइल जी लाइट घरु वेही कंट्रोल करणु चाहियो था, तव्हां हिते मौजूदु आहे पंहिंजे कंट्रोल लाइट ते करे सघो था। जीअं असांजी टुवेल आहे, टुवेल खे हलाइण लाइ हिकिड़ो माण्हू अगरि तव्हांजी बनी अगरि हैदराबाद में कंहिं जॻह ते ऐं तव्हां सकरेंट वेठा आहियो, हितां खां पंहिंजी बनी जी हैदराबाद में तव्हां टुवेल हलाए सघो था, टुवेल बंदि करे सघो था, पंहिंजी बनी जो पाणी चेक करे सघो था। अगरि इहा शइ तव्हां ॾिसो था सिक्योरिटी एंड ते ॾिसो था, तव्हां जेको फैमिली मेंबर आहे उहो किथे वञे पियो, तव्हां उन्हनि जी सिक्योरिटी ते मॉनिटर करे सघो था, छा कहिड़ी कंडीशन में आहिनि, उहे छा किथे ट्रैवलिंग कनि पिया, किथे कोन पिया कनि। इन सिलसिले में कुझु ॾींहं पहिरीं कोई स्मार्ट बैग डिज़ाइन कयो बचनि जे लाइ। हुनखां पोइ असां हिकु स्मार्ट सैंडल डिज़ाइन कयो हो। थर जे कॉल जे जेके माइनिंग में कमु कनि था उन्हनि हिकु स्मार्ट हेलमेट डिज़ाइन कयो जंहिंजे करे उनजी जान जी महफ़ूज़ थी सघनि। बच्चनि खे जे बैग जे वज़न खां आज़ादु करण लाइ असां स्मार्ट बैग जे अंदरि काफ़ी फीचर विधा हुआ, जंहिंमें अगरि को किताब अगरि जेॾी ना बि हूंदो त उन बज़र बीप करे छॾंदो। हुनजे लाइ चाहे उहो बिल्कुलु मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु रखंदड़ स्टूडेंट या बिल्कुलु घटि पढ़ियल लिखियल बि हुजे, उहो बि हिनखे ईज़िली हलाए सघे थो। ऐं हीअ जेके बि शयूं आहिनि सभु पंहिंजे मोबाइल सां कनेक्ट आहिनि, मोबाइल एप्लीकेशन जे थ्रू हिन तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी। अच्छा, गवर्नमेंट जे तरफ़ां का तव्हांजी हेल्प या पज़ीराई का हिन महिल ताईं, या गवर्नमेंट जॉब का तव्हांखे ऑफर थी हुजे? गवर्नमेंट तरफ़ खां सिर्फ़ु आसरा ऐं दिलासा ई हूंदा आहिनि। बाक़ी अलहमदिल्ला मूंखे बेनज़ीर भुट्टो यारी यूनिवर्सिटी में मां टीचिंग कयां थो ऐं टंडोजा में PhD कयां पियो। ऐं जे अलावा मुंहिंजो पंहिंजो सॉफ्टवेयर हाउस में सॉफ्टवेयर इंजीनियर आहियां मां, वेरिएंट टेक्नोलॉजी ऐं टेक फ्यूचरिक। A4 JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।